सिको असां तो तुंहिंजे सॾ ते हलिया आयासीं, पर हिकु दफ़ो तूं सौट सांवला वारनि ॾे वञी हा, थी सघे उहो समूरियूं रंजिशूं ख़तमु करे तुंहिंजो सॾ भरे वञे हा। हैदर, इहो ज़ाइफ़ाणो सॾ सिर्फ़ु ॻोठ जे न्याणियुनि सियाणियुनि खे ॿुधायो था। जॾहिं मूं शादी कई न, तो दोस्त और दुश्मन खे गॾु वेही खाराईंदुसि। सिकू मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में न आई, तो रूंडे वारनि सां माइटी मुटी कीअं कई आहे? अरे हू तो वॾा ठग न शैतान न, सॼो ॾींहुं वतंदा झेड़ो झेड़ो कंदा। शायदि मुंहिंजी भेण जो नसीब ईअं ई लिखियलु हुई। मेरे दिल शेरा येदा इहो हैदर असांजी किला थो करे, अॼु हुनखे छॾिणो न आहे। अहिड़ो सटको हिनखे ॾियणो आहे जो ज़िंदगी भर यादि करे। पोइ देरि छा जी आदा, हल था हलूं। ॾिस सिको, गुलशेर पंहिंजो घर नथो हलाए सघे, छा उहो तुंहिंजी भेण खे ख़ुशि रखंदो? बसि जेको न्याणी जो नसीब। ठीकु आहे। कमीना कहीं चाहे जो, अरे तू असांजी किला थो करे। अरे हूं वरी तव्हां कहिड़ा इज़त रहो, माना असां बेचता हूं? हाँ थोड़ा छो था पंहिंजे ख़ुशि में ज़हर मिलायो। तू हल 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 बाबा, तू मुड़ो छॾियोसि बचर को ओलो सलो धक लॻी वञे त पोइ हलो 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 हलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। इकबाल दे खबर है? कासिम न दो या गुम थी वियो? कासम के साण आंदो आहे, पर जाबिर चो फिलहाल इन ॻाल्हि खे राज़ में रखो। इकबाल, ये कासिम ने त आयो आहे, उनखे त राज ॾिठो हूंदो, पोइ इहा ॻाल्हि लिकंदी कीअं? असां त ख़ामोश आहियूं, पर जेकॾहिं ॿाहिरों ॻाल्हि खुली त असांजे मथां मयार न ॾिजो। बाबा तव्हां परेशान न थियो, तव्हां ते का बि मयार न आहे। अरे तव्हां त के ॿई ॼणा पहिरें नंबर जा बेवकूफ़ आहियो। अरे सुभाणे हिन जूं लाऊं लहिणियूं ऐं तव्हां अॼु वञी हुननि सां झेड़ो कयो आहे। धकु रहमानी, धकु शैतानी, को ओलो सोलो धकु लॻी वञे त कुंवार वनवामी ऐं मुंहिंजो हे मोभी पुट लाक में, ऐं पोइ मां तव्हां चाकरखाना जा पेर मटींदो। बाबा सिकू असां मुंहिंजी गिला पियो करे। अरे कहिड़ो तूं 5 वक़्त नमाज़ी आहीं जो माण्हू तुंहिंजी नेकी कंदा? जहिड़ो आहीं तहिड़ो हूंदे न। हुन मां तो चिल्को छॾाई, अरे बाबा मुंहिंजी तूं केरु छॾाईंदो? अरे कोन नथो तोखे बंदूक हणा। बाबा तुंहिंजो क्रोध आहे न, इहो बंदूक जे कारतूस खां वधीक ॾुखियो लॻंदो आहे। अरे छाजी छाजी सच त चवे थो, तूं जो इहो रिंगट ख़तम ई कोन थींदो। अरे मुंहिंजे रिंगट खे छॾ, जेकर न माणे खे हिन रिंगट जी ख़बर पई, उन मां जान केरु छॾाई तो पुट। असां त सिधी ॻाल्हि कंदासीं त बाबा चयो माना त मुंहिंजी अलीअ ते ॾाढी पटराईंदी। अदा कासिम, तोखे अल्लाह आंदो, असां त तुंहिंजे लाइ ॾाढो परेशान हुयासीं। जी भाॼई सभाई, ॿी ॻाल्हियुनि खे छॾ, हाणे बुख लॻी आहे, मानी करे रखो खाऊं। हाँ हाँ छो न, मां जल्दी थी तयारु कयां। हबक माना हाणे हसीना बेगम, असांजो ॻाल्हाइण बि तव्हांखे बकवास थो लॻे। का ॻाल्हि कान्हे, वक़्तु यादि कर। मक़सद ते अच, मूं वटि टाइम नाहे। तूं मूंखे इहो ॿुधा त मुंहिंजे भाउ कासिम खे तो कहिड़ो कमु चयो आहे? इहो फाटोड़ो मुंहिंजी ज़बान बि बंदि नथो रखी सघे। तूं इहो ॿुधा त तुंहिंजो मक़सदु छा आहे, तूं चाहीं छा थी? तूं छा थी चईं त असां ॿाहिरि पंहिंजो पाण में विड़ी ढांगा थियूं, मरी खपी वञूं, तुंहिंजो रस्तो हमेशह लाइ साफ़ थी वञे? जाबिर, मां पंहिंजे भाउ जे छोकिरे खे मारायां थी, त पोइ तुंहिंजो अंदरि छो थो सड़े? इहो तूं मूंखे ॿुधा त इहो इल्ज़ाम कंहिंजे मथां लॻंदो? उनजो इल्ज़ाम तुंहिंजे सौट सिकूअ मथां लॻंदो। तूं छो तो एतिरो परेशान थी?
एतिरो बेवकूफ़ मां न आहियां जो तूं मूंखे बेवकूफ़ी करी। ॿीहर मुंहिंजे भाउ खे फ़ोन न कजांइ, मथां ॿीहर फ़ोन करे तकलीफ़ करी। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे अंदर में एतिरा त राज़ दफ़न आहिनि तुंहिंजे ख़िलाफ़। जे मां उहे राज़ खोलिया न, सभ जो सभु असां बाहि जे ठेर में सड़ी खाक थी वेंदासीं। ख़बर बि कान पवंदी त खणे बि 100 आहे। हाणे इहो कमीनो हसीना बेगम खे सेखारींदो त छा करिणो आहे मूंखे छा न। कासिम, ॻाल्हि ॿुध, घरां न निकिरजांइ, खेतर मां न चवांइ। जी अदा, मां घर ई हूंदुसि, ॿाहिरि कोन निकिरंदो। हैदर, ये घिटी में घुमण सां तोखे ख़तरो आहे पुट। इन करे मूं सोरठ सां ॻाल्हायो आहे। उन करे हुन चयो आहे त सुभाणे खां वठी हैदर खे वठी आ, त घर जो कमकार जेको हूंदो उहो कंदो। अम्मा, इहो तोखे मुनासिबु लॻंदो त मां हाली घर जा थांव धोआं, पोची हणां, घर खे ॿुहारी वतां ॾींदो। ॾाढो चरे छोकिरो आहीं। भला घर जो कमकार छो कराईंदा तोखां? ॿाहिरि जी भाॼी भुती वठी ईंदे, को सीधो सामान हूंदो, वरी ओताक ते महिमान ईंदा, उन्हनि जे लाइ चांहि खणी वेंदे। इहो कमु आहे तुंहिंजे लाइ। इहो बि कमु तोखां न थींदो या पुट? चाची, हैदर खे छॾीसि त घर जे कमनि कारनि खां ॿाहिरि वञी बनीअ जो कमु करे। उते छा पघार मिलंदी? इहे 10-15 हज़ार मिलंदा। न मां, 20,000 त मूंखे था ॾियनि, वधीक न त हैदर खे बि 20,000 ॾींदा। मानी टिकी 3 टाइम उते खाई ईंदासीं। भला असांजो ॿियो ख़र्चो आहे कहिड़ो? मानी जो न। जेकॾहिं महीने में इहे 30-40 हज़ार असां टारींदा वेंदासीं त असां बि कुझु ठाहे वठंदासीं पंहिंजे लाइ। चाची, जेका तव्हांजी मर्ज़ी, मां भला तव्हांखे छा थी चई सघां? अम्मा, सुभाणे सिकू जी भेण जी शादी आहे, उहा खैरनि सां गुज़री, पोइ सोचींदासीं। तूं छा थो सम्झी सांवल? इहो मसलो हिते ई दफ़न थी वेंदो न कोई। जेके तो मूंखे धक हयां उन्हनि जो मां हिसाब तोखां गणे गणे वठंदुसि, व्याज समेत। बख़ींदो सां कोन। मूंखे बि उन ॾींहं जो इंतज़ारु आहे। रुको, हिकु भेरो तूं खुली मुंहिंजे साम्हूं मैदान में अच, पोइ तोखे सांवल जे ताक़त जी ख़बर पवंदी। सांवल खान, तुंहिंजी ताक़त खे मां ज़रूरु आज़माईंदुसि, पर सिर्फ़ चाकर खान जो तुंहिंजे मथां भरोसो ख़तम थिए, पोइ तोखे निंधण के ॿार वांगुरु ॾाढी मार ॾेई हिन ॻोठ मां आ पुट कंदो साईं। तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसजांइ। पुट, ॼञ अचण वारी आहे, तूं वञी ॿाहिरि ॾिसी त अच। हा भाउ, वञा थो। चङो मुंहिंजी भेण वञी हिकु अहिड़े घर में थी जिते तूं ख़ुशियुनि जे लाइ सिकी मरंदी, पर पोइ हिन भाउ जी तोखे दुआ आहे, रब कंदो त तूं हमेशह ख़ुशि रहंदी, हमेशह। कोट जी पुफी एॾियूं देरूं करे ईंदी आहे त केॾी महिल पुॼंदासीं ओॾां? भाॼी हाणे त अची पहुती आहे हा न। 2 मिंट भाॼी। बाबा वञी वठी अचे। हा ते मां वठी तो अचां। वरी कंहिंखे वठी अचे? भाॼी हाणे ॾिस कीअं तूं मज़ो थिए।
हाल आहे? असां पाण खे केॾो अकेलो करे छॾियो आहे। ईअं थो लॻे ॼण ॻोठ खां मरणे पढ़णे खां बि वियासीं हलिया। सही चो था। दौल वॾी ऐं दोसी बि हे ये दौल ॿुधी हियां हिरकी पई न त मां बि दौलत 2-3 हथ झुमर जा खणा ऐं 2-3 सेरा ॻाया। सुणा साईं हीअं कर इहो हिते वेही झुमर हाणे सेरा ॻा, मां थो ॿुधाए न। बाक़ी सच पुछी न त मूंखे ॻोठ वारनि जो को बि ॾुख न आहे। हा बाक़ी चाची वारनि जो ॾुख आहे त हू असांखे ईअं निंधणगो करे अकेलो करे न वञनि। उन्हनि खे तो पाण इजाज़त ॾिनी, जेकॾहिं रोकी न न त कोन वञनि हा। जेकॾहिं रोकिया न हा न त इहो हुननि जे लाइ असांजो ॾाढो ऐं ज़ुल्म हुजे हा। रोकण सां मुंहिंजो ॾाढो ऐं ज़ुल्म हुननि जे अॻियां ज़ाहिर थिए हा। अॼु हिन सां असांखे ख़बर पवे हा हुननि दिलि में असांजे लाइ केतिरी मोहबत ऐं इज़त आहे। साईं, चाची हैदर त तुंहिंजी इलाही इज़त कंदा आहिनि। हा उनजी दिलि में असांजे लाइ केतिरी इज़त आहे इहो त पंहिंजी अखियुनि सां ॾिसी पई थी न। त असांखे छॾे वञी दुश्मननि सां हंबोशूं पिया था हणनि ॼण हिनजे मामे जे पुट जी शादी आहे। इहा त उन्हनि जी मर्ज़ी, पर ॻोठ वारनि सां असांखे उथण वेहण त खपे न। सुणा साईं हिकिड़ो चकर जेको असांजे दर ते लंघी आयो न ऐं उन दुश्मनी छॾे असांखे पंहिंजो सजणु सम्झो न त हुन सां ज़रूरु मिटी माइटी बि रखबी त खाइण पीअण उथण वेहण बि रखबो। जीअं तूं पंहिंजी अना जी ज़िद ते आहीं न त ॿिया बि पंहिंजी ज़िद ते चढ़ियल आहिनि ऐं पंहिंजो ज़िद छॾे तोखे परचाइण कोन ईंदा। त मां कहिड़ा पटका मेड़ू खणी वियो आहे न। मां पंहिंजे दर ते ख़ुशि आहियूं, पंहिंजे दर ते ख़ुशि बसि न। बाक़ी मुनाफ़िकनि जा रूह ऐं खारे पाणी जा खूह कॾहिं त मिठा थियणा ई न। भाॼाई कुंवार ऐं घोट खे हाणे लाऊं ॾियारायो, कुंवार खे वठी अचो न। नाराज़ न थी जो हसीना बेगम, असां सवण साठ पूरा कंदासीं। इहो त रवाज आहे ऐं अॼु त ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। केरु तो तव्हांखे रोके? भली सवण साठ पूरा कयो। अमा सुणी ओ सुणी सुणी तोसां आहे न जी अम्मा जी। हाणे नाच गानो घणो थी वियो ऐं भाउ खे पलो ॾे त लाऊं ॾेई अचूं। कासिम थोरो ख्यालु रखजांइ। ॾिसी कोन थो माई हसीना में वॾो शिर अथई, अख वो ककर लीदसि। अदा तूं परेशान न थी, हिते भला इहा छा कंदी असांखे? सुरोड़ तोखे बि शादी ते वञणु घुरिजे हा। अदा वारा उन्हनि सां नथा खाइनि त मूंखे बि वञणु मुनासिब न लॻो। बाक़ी रही सॾ जी ॻाल्हि सो हसीना बेगम भरे ईंदी। सुरोड़ मूंखे उतां अॻिते कमु आहे, पर मां तोखे अकेलो छॾे वञी नथो सघां। मूंखे ख़ौफ़ राति जो थींदो आहे। हींअर त ॾींहुं आहे, तव्हां भले वञी पंहिंजो कमकार कयो। सुरोड़ भले केतिरा बि कम छो न हुजनि, पर तोखे अकेलो छॾे वञण ते दिलि ई नथी चवे। साईं अॼु भला एॾो प्यार ॾेखारण पोयां तव्हांजो कहिड़ो मक़सदु आहे? तोखे मूं छा चयो सुरोड़, त मूंखे भीड़ खां ख़ौफ़ थींदो आहे। अॼु घर में सिर्फ़ तूं ई मां आहे, केॾो न सुकून आहे। साईं हूअं बि त घर में हसीना बेगम हूंदी आहे। हसीना बेगम छा के लश्कर खां घटि आहे?
वॾी भीड़ त हसीना बेगम जी हूंदी आहे। दिलि त चवे थी त कमरे खे अंदरां खां तालो हणी छॾियां, सॼी ज़िंदगी तूं ई मां हिते अकेला हुजूं। गाँव बाँव थियनि हिते हलूं असां घर। असांजो कहिड़ो कमु हिन रूंडे ॾे, रांधो ते हलंदासीं त अंदरि साड़ींदासीं। सही तो चईं दा। हलो हलिया हल भॼे। हसीना बेगम, एक खीर ऐं खंडु तूं घोट ॿार खे पीआर त जीअं सदाईं खीर खंडु रहनि। हा छो न छो न री, आमीन इंशाअल्लाह। खीर ऐं खंडु मुगा काॾे पुड़ा काॾे? वाह शहर थोरो कमु आहे, उतां थी ॿिनि परनि में मोटी ईंदासीं। अरे पुड़ा, तूं असांखे को बेवकूफ़ सम्झो आहे जो तोखे वाट ॾियूं भॼण जी? असां जाबर को भॼी किथे वञी लिकंदासीं? असां इहो रिस्क नथा खणी सघूं। हलो वापसि वियो। अबा यकीन कयो, असां शहर मां कमुकार लाइ हिते ई मोटी ईंदासीं। ओड़ा मेयर अजायो गंद न कर, जाबर अचे न उन खां इजाज़त वठी पोइ ॿाहिरि वञजांइ। अचु बाबा, असांखे ई वञणु कोन ॾींदा। हा भाउ
बाख्तर जाबिर खान तो चयो तव्हां ॿिन्ही खे आज़ादी आहे और हिननि त असांखे कैद में विझी छॾियो। बाबा जेकॾहिं कैद में रहणो आहे त ॿिन्ही मां हिक खे रहणो पवंदो हिते। पुट अख्तर ही कैद मां काटे वेंदुसि, तोखे ई आज़ादी घुरिजे। न बाबा न, ही तव्हां कहिड़ी ॻाल्हि था कयो? मां तव्हांखे हिते छॾे काॾे बि कोन वेंदुमि। हिननि जी कैद में तूं हिते सॼी ज़िंदगी गारे छॾींदे। अचे जाबिर खान त मां तोखे इजाज़त वठी तोखे आज़ादी वठी थो ॾियां, बाक़ी हिननि जी कैद मूंखे क़बूल आहे। अम्मा मुबारक हुजनी, पुपी तो के मुबारक हुजनी। खैर मुबारकू, खैर मुबारकू। ओ अदी तो के मुबारक हुजन, अदा तो के त लख लख मुबारक हुजन। तव्हां सभिनी खे बि भाॼई तोखे बि मुबारक हुजनि, तोखे बि घोट जी पुपी जो आई कहिड़ी ताई। अदा छा थियो अदा? अदा 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 जय भाॼई गुलशेन खे ज़हर ॾिनो वियो आहे। ज़हर? दिलशेर बारो कर गुलशेन खे अस्पताल खणी वञ। मां अदा खे फोन कयां थी, अदा अचे पहुचे तो अस्पताल। जल्दी कर, वारो कर वठी वञेसि। भाॼई हिननि कुंवार सां गॾु गुलशेन जो मौत बि लिखी मोकिलियो अथनि। मां हिन ॾाॾे खे वेर कान ॾींदसि, मां हिन जो बि जनाज़ो मोकिलींदसि, न छॾींदसि हिनखे मां। अम्मा संभाल पाण खे, संभाल। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।